पर उन लाइ ही जेका सकाफ़त है, कल्चर है, ये अजरक पई है। पटको पारायूं, टोपियूं पयूं सभिनी खे, ये ज़बरदस्त है। टोपी अजरक ज़बरदस्त है, पर टोपी ऐं अजरक वारे दिमाग़ ऐं दिलि जे अंदरि छा आहे? आउं बार बार चवंदो आहियां, जिते ही टोपी रखी आहे, उन टोपीअ वारे अंदरि मग़ज़ में छा आहे? उन मग़ज़ में मेरिट आहे या कोन्हे? उन मग़ज़ में बराबरी आहे या कान्हे? ॻोठनि में जेके हितां ताईं वञो था, हितां पटका ॿधी जॾहिं कंदकोट, जैकबाबाद, शिकारपुर हिकिड़ो वॾो फर्स्ट क्लास सीडी प्लेयर हथ में खणी ऐं सोन जा 2 टे कड़ा खणी ऐं पैसा धर्म खणी घर वञो था, उते घर पुॼण खां पोइ दुनिया जी बराबरी में यकीन रखो था? तव्हीं पंहिंजे सिंध जे न्याणियुनि खे पंहिंजे बराबरि सम्झो था या ॻोठ में वञी उन न्याणीअ जी ज़ोरी शादी करायो था? सकाफ़त इहा बि आहे त तव्हांजे घरनि में बराबरी हुजे। सकाफ़त इहा बि आहे तव्हांजे ॿारनि ऐं बचनि खे पंहिंजे पसंदि जी डिग्री ऐं पढ़ाईअ जो इख़्तियार हुजे। सकाफ़त इहा बि आहे त तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे पाड़े में को हिंदू, को क्रिश्चन, को ॿी ज़ात जो, को पारसी, को सिख, उहो महफ़ूज़ आहे या तव्हीं उन लाइ अज़ाब आहियो? तव्हीं उन्हनि जा भरजलो था थियो या ॿियनि धारनि जे ज़रिए मिली तव्हीं उन्हनि खे निशानो था बनायो? इहो बि तव्हांजी सकाफ़त, तव्हांजी बराबरी ऐं तव्हांजो रवादारी जो इम्तिहान आहे। तंहिंजे करे यादि रखो, सकाफ़त लाॾबाई ऐं राणी सोहंदी सिंध जूं राणियूं हुयूं। उन्हनि जे जिस्म ते ओढ़ियल कपिड़ा, उन्हनि जा गज, उन्हनि जा पड़ा, उन्हनि जूं चोलियूं, उन जा लिबास, उन्हनि ते लॻल चुकूं बि आहिनि, पर सकाफ़त राजा ॾाहिर जी दोधारी तलवार बि आहे। उहा बिशाखी तलवार बि सकाफ़त आहे। सकाफ़त कपिड़ा, लसियूं, साग, मानियूं ऐं जंजियूं बि आहिनि। ऐं सकाफ़त दरिया ख़ान जे कुहाड़ीअ जो फर ऐं दरिया ख़ान जी कुहाड़ीअ जी धार बि आहे। सकाफ़त नंगर ऐं भूंगर जे राणियुनि जा कपिड़ा, उन्हनि जा उथण वेहण, उन्हनि जा घर बि आहिनि, पर सकाफ़त बाघुल जी ललकार ऐं दोधे जी तलवार बि आहे। सकाफ़त मारूअ जी मज़ाबत आहे। सकाफ़त ससुअ जो ॼमी बीहण आहे। सकाफ़त सोणीअ जो दरिया में बहादुरी ऐं दिलेरीअ सां वहंदड़ पाणीअ में घिड़ण बि आहे। सकाफ़त रुगो लस्सी, मानी, दबकी, चादर, कपिड़ा, एरिंग, दोहरी ईटीअ जो हस, इहो न आहिनि, इहे बि आहिनि। सकाफ़त रुगो कपिड़ा ऐं छीट ऐं चोला न आहिनि। सकाफ़त तव्हांजे अंदरि पंहिंजे वतन जी मज़ामत करण जो जज़्बो, उहा सकाफ़त आहे। उहा सकाफ़त ज़िंदह करणी आहे, उनखे उरूज ॾियारणो आहे।